अस्सलामुअलैकुम दोस्तों। किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई जैसे सिंध के झरझंग में वडे शौक़ से बुधो वेंदो है। जैकमाबाद में मुमताज़ मौलाई जो गानो ज़िंदगी साकू नचा वडे आवाज़ से हलाइण ते जखरानी बिरादरी के बिन धुरन में झेड़ो। तफ़सील मूजिब जैकमाबाद के सदर थाने के हद गोठ अज़ीज़ खारानी में ही वाक़ियो पेश आयो ऐं ही ख़बर आवाज़ टीवी ते भी ब्रेक कई वई ऐं केतरा ज़ख्मी थिया आहिनि। तफ़सील वीडियो हिन में ही तव्हांखे ॿुधाईंदासीं। सब खां पहिरियां जंहिं भी दोस्त असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब ना कयो तो मेहरबानी करे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾे। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ। जैकमाबाद के सदर थाने के हद गोठ अज़ीज़ खारानी में मुमताज़ मौलाई जो गानो हलाइण तां जखरानी बिरादरी के बिन धुरन में झेड़ो थियो आहे ऐं जखरानी बिरादरी जा सरदार भी धुरन के ठाहिण लाइ मैदान ते अची विया आहिनि। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था आवाज़ टीवी तरफां ख़बर जेका शेयर कई वई हुई उनखे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। जैकबाबाद में मोबाइल में गाना हलाइण तां जखरानी बिरादरी में झेड़ो थियो आहे जंहिंमें 12 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि।